अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, नौजवान कंहिं बि मुल्क जो मामार हुजनि था ऐं नौजवान ई पंहिंजे मुआशरे में सुधारो आणे सघनि था ऐं नौजवाननि में ई वालदेन जूं बि उमीदूं हुजनि थियूं, मुल्क जूं बि उमीदूं हुजनि थियूं, रियासत जूं बि उमीदूं हुजनि थियूं, छाकाणि त नौजवान ई आहे जेको तब्दीली बि आणे सघे थो ऐं पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी अवाम खे, पंहिंजे शौर खे तमामु घणो मथे खणी वञी सघे थो। ख़ासि तौर ते असीं ॿुधंदा आहियूं त असां नौजवान कुझु कोन था करे सघूं, कंहिं सुठी मंज़िल खे माणे कोन था सघूं। ख़ासि तौर ते आउं ॻाल्हाईंदुसि ॻोठनि खां आयल नौजवाननि या नौजवान जेके ॻोठनि में रहनि था, माण्हुनि जो हिकिड़ो ख़्यालु आहे, उन्हनि जो तसवुरु आहे, हिकिड़ो उन्हनि जो कॉन्सेप्शन आहे उन्हनि जी, त नौजवान ख़ासि तौर ते ॻोठनि मां कुझु बि कोन करे सघंदा। अॼु मुंहिंजे पैनल में हिकिड़ो अहिड़ो महिमान जेको पाण ज़ाती तौर ॻोठ खां तालुक़ु रखे थो ऐं हिन वक़्तु हू छा पिया कनि आउं अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि, जंहिंजो तालुक़ु आहे नवाब शाह खां ऐं इंटर क्लास खां पोइ हू फॉरेन हलिया विया मलेशिया। उतां इन्हनि बिज़नेस ऐं मैनेजमेंट में, उन खां पोइ मास्टर्स मार्केटिंग जे अंदरि कई, उन खां पोइ ई वरी पाकिस्तान जे अंदरि आया। पाकिस्तान अचण खां पोइ न सिर्फ़ु नौकिरी कई पर पंहिंजी कंपनी रन कनि पिया, हिकु न पर 3 कंपनियूं रन कनि पिया। IT कंपनी आहे, पाण सर्विसिस प्रोवाइड कंदा आहिनि। उन खां पोइ उन्हनि जो कोर फोकस जेको आहे सर्विसिस ते बि हुजे थो ऐं सॉफ्टवेयर डेवलपमेंट ते बि हुजनि थो। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो मुदस्सिर अली जोखियो साहब। सर, आऊं भलीकार करियां थो। नाज़रीन, दोस्त जी कंपनी जो नालो आहे एरिटेक। मूं जीअं पहिरियां ई दसियो अव्हांखे, IT कंपनी आहे। इन्हनि जी ज़बानी, इन्हनि जी कहाणी ॿुधंदासीं त आख़िर इन्हनि जो सफ़र किथां स्टार्ट थियो ऐं हिते किथे पहुतो आहे, हिन वक़्तु ही केतिरो सेटिस्फाइड आहिनि, केतिरो स्टेबल आहिनि। बींग सिंधी ॿियनि नौजवाननि खे छा सलाह मशवरो ॾींदा त छा हू बि अहिड़ी मंज़िल ते पहुची सघनि था। सर, सभ खां पहिरियां त मूंखे ॾाढी ख़ुशी थी त बींग सिंधी माशाल्लाह एतिरो ज़बरदस्त कमु करियो पिया ऐं पंहिंजनि कंपनियुनि खे ओन करियो पिया। सभ खां पहिरियां मुंहिंजो सुवालु इहो हूंदो त ॿुधंदा आहियूं, जीअं मूं इंट्रोडक्शन में ई चयो त सिंधी नौजवान कुझु नथा करे सघनि, छा इहा हक़ीक़त आहे या मिथ आहे, इन खे टोड़णु घुरिजे, छा चवंदो? इहा मिथ ई आहे, इहो हिकिड़ो मिसकंसेप्शन ई आहे, ठीकु आहे न। चाहे कहिड़ो बि इंसान जो, असां सभु इंसान इक्वल ई आहियूं, ठीकु आहे। इट्स जस्ट दैट असांखे उन कम में चाह केतिरी आहे ऐं पंहिंजे पाण सां कमिटमेंट केतिरो आहे अॻिते वधण जो। फस्ट थिंग इज़ द कमिटमेंट फॉर योर सेल्फ, फॉर योर फ्यूचर। जॾहिं तव्हांखे उहो आहे, रस्ता तव्हांजी महिनत सां अॻिते खुलंदा रहंदा। बिल्कुलु ठीकु। अच्छा, मूंखे इहो बि ॿुधाइजो त घणा सारा नौजवान इहो बि सोचींदा आहिनि त यार असीं जॉब करियूं पिया या असां वटि जॉब कोन आहे, मजबूरीअ मां को बिज़नेस स्टार्ट करिणो आहे, त पोइ इन डप विचां पोइ ते हटी वेंदा आहिनि त यार बिज़नेस कंदासीं, इहो 2-3 रुपया जेके बचियल हूंदा से बि हलिया वेंदा। सो अवी छा चवंदो त बिज़नेस में पहिरियों स्टेप खणणु केतिरो ॾुखियो आहे ऐं उन में डटी करे पंहिंजे बिज़नेस खे कामयाबु करणु केतिरो सवलो आहे, कीअं बणाए सघूं था? अव्हांजो छा एक्सपीरियंस आहे? इन में ॾिसो, 2 अप्रोचूं आहिनि। हिकिड़ो, 2 शयूं, 2 माण्हू मूंखे लॻंदो आहे त कामयाबु जा चांसिस वधीक हूंदा आहिनि। हिकिड़ो उहो जंहिं उन फील्ड में कमु कयो हुजे, या उहो हिकिड़ो इहो चइजे त उन जे लाइ क्रेज़ी आहे, उन पैशन लाइ क्रेज़ी आहे, उन फील्ड में कुझु करण लाइ क्रेज़ी आहे। छो त कुझु बि हासिलु करण लाइ या तजुर्बो तव्हांखे कमु ईंदो आहे या तव्हांजो जुनून तव्हांखे कमु ईंदो आहे कंहिं बि फील्ड में वञण लाइ, ठीकु आहे न। सो ॿिन्हिनि जे लाइ, हिकिड़े माण्हू खे अॻिते वधण लाइ इहे जॾहिं उन वटि एलिमेंट्स आहिनि त ही 90% 100% चांसिस आहिनि कामयाबु थियण जा। बिल्कुलु ठीकु। अच्छा, अव्हांजो बि माशाल्लाह ॾाढो सफ़र ॾाढो ज़बरदस्त रहियो। थोरो अव्हां पंहिंजी जर्नी ॿुधाइजो त कहिड़नि चैलेंजिस खे अव्हांखे फेस करिणो पियो, कीअं पंहिंजो पाण खे मोटिवेट रखियो, जॾहिं तव्हांजो मोटिवेशन लेवल तमामु ज़ीरो जी तरफ़ हलियो वेंदो त यार मूं इहो छा कयो। पहिरियां त आउं पघार बि जॾहिं कंपनीअ में कमु कंदो हुउसि, हिन वक़्त जी अर्निंग खां वधीक पघार खणंदुसि, मूंखे छा करे छॾियो? सो इहे थोरो एक्सपीरियंस। इन खे असां थोरो सो अगरि पोयां खां ॾिसूं सम्झूं त पहिरें त मां किथे नौकिरी कंदोसि ऐं छा कंदोसि, कीअं कंदोसि। लाज़मी सी ॻाल्हि आहे, अगरि तव्हां हिकिड़ी सुठी कैरियर बिल्डिंग कई हूंदी आहे पंहिंजे जॉब में, त मुंहिंजो हिकिड़ो सुठो बैकग्राउंड रहियो, हिकिड़ी सुठी हैंडसम पोजीशन रही, हैंडसम 6 डिजिट सैलरी रही। ज़बरदस्त।
उन खां पोइ भूत चढ़ियो कारोबार जो, यार पंहिंजो कमु करिणो आहे। त पोइ मां पंहिंजे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे ज़ीशान भट्टी, मां उनजो नालो ज़रूरु वठंदुसि, जेको मुंहिंजो पार्टनर आहे, मुंहिंजो जिगरी दोस्त बि आहे। असां ॿिन्ही बसि वेठे सोचियोसीं यार हाणे जेको आहे पंहिंजो कुझु करिणो। ही इज़ आल्सो वन ऑफ द फ्यू जेको बीइंग अ सिंधी ग्लोबल लेवल ते हुनजो कमु थियल आहे सॉफ्टवेयर में बि, ठीकु आहे। सो मुंहिंजियूं एक्सपर्टीज़ हुयूं ओॾी महिल बिज़नेस जूं, मार्केटिंग जूं, सेल्स जूं, ऐं हुन जूं हुयूं सॉफ्टवेयर जूं। एंड वी सेड कि लेट्स लीव द जॉब्स एंड स्टार्ट दिस। हाणे जॾहिं असां इहा जर्नी शुरू कईसीं, पाणीअ में लहण जी कोशिशि कई त हाणे गहरो केतिरो आहे उहो त बचण खां पोइ ख़बर पई, बाद में ख़बर। सो पहिरियों जेको असांजो साल हो उहो ॾाढो टफ हो, छो त असां स्टार्ट कयोसीं बैंकिंग खां, त असांजो उहो साल तमामु घणो टफ हो। असां हिकिड़ी बैंक खां ॿी बैंक वेंदासीं, ॿी बैंक खां टी बैंक वेंदासीं, हिकिड़ी रिक्शा खां चढ़ी ॿी रिक्शा में चढ़ंदा हुआसीं, त थोरो सो सर्विसिस बेस कमु मिले त असां उन्हनि जी मेंटेनेंस करे सघूं या नंढिड़ो कुझु डेवलपमेंट करे सघूं। पर उहो साल जॾहिं असां क्लोज़ कयोसीं त इहो रियलाइज़ थियो त हीअ त असां हिकिड़े महीने जी पघार सां कढी आहे पूरे साल में। बट येट वी वर पैशनेट अबाउट इट। असांजो करिणो त इहो ई आहे। हाणे इन जो वर्क अराउंड ॻोल्हियूं। सर्विसिस में त असां कोन हली सघियासीं फस्ट ईयर में, सो असां इहो रियलाइज़ कयोसीं असांखे हिननि जी नीड खे पकड़णो पवंदो। हींअर ज़रूरत छा आहे, लेट्स डेवलप दैट ज़रूरत, ऐं पोइ उन्हनि खे चवंदा असां वटि हीअ अथव तव्हां वठो। बिल्कुलु सही। पोइ असां ईअं पंहिंजे सफ़र खे हलायोसीं। हिकिड़ो सॉफ्टवेयर असां ठाहियोसीं जेको स्टेट बैंक जी हिकिड़ी रेगुलेटरी हुई कि का बि कमर्शियल बैंक अगरि उहा इस्लामिक में अचे थी त उनखे जेको पंहिंजो प्रॉफिट कैलकुलेशन जो मैकेनिज़म आहे उहो सॼो ऑटोमेटेड कंप्यूटराइज़ हुजणु खपे, ना कि एक्सेल ते करणु खपे। त उहा रेगुलेटरी जे बेस ते उन्हनि खे उहा पेनल्टी बि पवंदी। अगरि उहा हर साल 6 महीना वठंदा, कंहिं का बैंक 8 महीना वठंदी, त असां चयोसीं त इहा शइ ठाहिणी आहे, इहा हिननि खे ज़रूरत आहे। उहा असां शइ ठाहीसीं ऐं असां पहिरें साल में खपाए वियासीं। सो हितां खां असांजी सक्सेस स्टोरी। फ्रॉम द वेरी नेक्स्ट ईयर वी चेंज अवर स्ट्रेटजी एंड मूव ऑन। अल्हम्दुलिल्लाह सम्झो त 2011 जे एंड में असां शुरू कयोसीं ऐं 14 ताईं असां उन पोज़ीशन में हुआसीं जो असांजी टीम अची चुकी। वाह 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 वाह, ज़बरदस्त। तव्हां मतिलबु ॿ स्टार्ट कई ऐं हिन वक़्तु माशाअल्लाह टीम में असांजे चेंज थी विया आहियो। चेंज एज़ अ टीम हींअर असां वटि तक़रीबन 100 माण्हू आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, बीइंग अ यंगस्टर माशाअल्लाह पाण नौजवान आहियो, नौजवान बाबति तव्हीं छा चवंदा, छा ख़्यालात आहिनि? असांजो नौजवान जेको तालीम हासिलु करे थो, असांजो नौजवान जेको नौकरीअ जी तलाश में आहे, असांजो नौजवान जेको घरु वेठो आहे, इन्हनि टिनि शयुनि खे, टिनि नौजवाननि खे ऐं डिफरेंट आस्पेक्ट्स खे ॾिसंदे मद्देनज़र रखंदे छा चवंदो? जेको तालीम थो करे, मुंहिंजी उन्हनि खे एडवाइस इहा आहे कि तालीम ते फोकस रखो। ऐं फोकस रखण महिल छो त जॾहिं तव्हां को बि कोर्स कंदा आहियो, का बि डिग्री कंदा, उन में हिकिड़े सब्जेक्ट खे तव्हांखे हिफ़्ज़ करिणो आहे। छो त 30 सब्जेक्ट हूंदा आहिनि, किथे किथे 40 हूंदा आहिनि, पर देयर इज़ वन थिंग यू हैव टू होल्ड इन दैट इंटायर कोर्स। अगरि तव्हां उनखे पकड़ियो त तव्हांजो मुस्तक़बिल गारंटीड आहे। छो त तव्हां निकिरंदो, तव्हां उन ते ऑलरेडी लर्निंग 3 सालनि जे विच में उन में हिकिड़ी मैच्योरिटी तव्हांजी अची चुकी हूंदी, त तव्हांजा चांसिस आहिनि कि तव्हांखे फ्यूचर अपॉर्चुनिटी इलाही जल्दी मिली वेंदी। ठीकु थियो। छो त अगरि तव्हांजो किथे बि इंटरव्यू कॉल थिए त तव्हांजो नॉलेज उन सब्जेक्ट ते हिकिड़ो स्ट्रॉन्ग ऑलरेडी हूंदो, हिकिड़ी ग्रिप हूंदी। जेको घर वेठो आहे ऐं जॉब उनखे नथी मिले, ऐं अगरि हू IT सां तालुक़ु रखे थो, त हींअर खोड़ ऑनलाइन प्लेटफॉर्म अची विया आहिनि जिते हू रजिस्टर करे ऐं पंहिंजो प्रोफाइल ठाहिनि ऐं डॉलर में कमाए सघनि था। सो इन्हनि दोस्तनि जे लाइ जेके पंहिंजे शहर कराची ताईं बि नथा अचणु चाहिनि ऐं उन्हनि खे एक्सपर्टीज़ बि आहिनि पर मौक़ो कोन्हे को, त देन दे शुड यूज़ देयर कंप्यूटर ऐं उते इहे प्लेटफॉर्म्स ॻोल्हनि। जीअं फाइवर आहे, अहिड़ा खोड़ प्लेटफॉर्म आहिनि जिते हू पंहिंजो प्रोफाइल ठाहे ऐं पंहिंजी एक्सपर्टीज़ खे सेल करे सघनि था। एग्ज़ैक्टली। ऐं टियों तव्हां कहिड़ो पुछो, माफ़ु कजो? जेके घर में वेठा आहिनि, घर वार जो मां तव्हांखे ॿुधायो न, त जेको अगरि घर वेठो आहे ऐं जॉब अपॉर्चुनिटी नथी मिले त ही शुड स्टार्ट विथ हिज होम PC। सर, इन में ई मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हो त जॉब जी तलाश में नौजवान निकिरनि था ऐं जॾहिं जॉब नथी मिले त हू मायूस थी वरी घरनि ॾांहुं मोटीनि था। ऐं अवी छा था सम्झो त जिन छोकिरनि खे
नौकिरी नथी मिले ऐं उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो थो मिले त यार ज़ीरो खां स्टार्ट कयो, इंटर्नशिप खां स्टार्ट कयो, विदाउट सैलरी स्टार्ट कयो, त उन्हनि लाइ अव्हीं छा चवंदा? पहिरें त नाउमीदी कुफ़र आहे, ठीकु आहे। ॿी शइ, मौक़ो जेको बि मिले, चाहे फ्री जो मिले, नंढड़ो मिले, देयर इज़ नो लिटिल जॉब, द नो जॉब इज़ अ लिटिल जॉब, ठीकु आहे न। उन खे न छॾिजो तव्हां। बिल्कुलु सही। छो त तव्हां हमेशह ज़ीरो खां स्टार्ट कंदा। मां पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾेई अचां, तव्हांखे ॾेई वठां। मां जॾहिं पंहिंजी मास्टर्स पूरी करे आयुसि, मां चयो हाणे मूंखे प्राइवेट में त को ₹1,00,000 जी नौकिरी मिलंदी, बट आई स्टार्टेड विथ 15,000 MT जी पोजीशन था। सो बट मां चयो त यार इहा वठणी आहे, बिकॉज एटलीस्ट आई विल लर्न समथिंग फ्रॉम इट। मां पंहिंजे CV में कुझु ऐड कंदुसि उन खे। बिल्कुलु। सो अपॉर्चुनिटी नंढी खे वॾी खे न ॾिसो, अपॉर्चुनिटी हूंदी आहे, उन खे अवेल कयो। बिल्कुलु सही। अव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। नाज़िम वञिजो न केॾांहुं रहिजो, असां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।